नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह वकुल्ल बिदअतिन ज़लाला वकुल्ल ज़लालतिन फिन्नार अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या बनी आदम इम्मा यातियन्नकुम रुसुलुम मिनकुम यक़ुस्सूना अलैकुम आयाति फमनित्तक़ा व अस्लह फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून वल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना वस्तकबरू अन्हा उलाइका अस्हाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। तमाम तारीफ़ों रब्बुल आलमीन की ज़ात जला बेशुमार दुरूद व सलाम इमामुल अंबिया ख़ातिमुन नबिय्यीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात गिरामी जला सूरा आराफ में जामो मुख्तसर तिलावत कई है। रब खां दुआ है त अल्लाह से सही ऐं हक़ ॻाल्हि बयान करण जी अल्लाह तौफ़ीक़ अता फरमाए। उन्हीअ खां बाद अल्लाह से मूंखे अवां सभिनी खे इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब जी ज़ात खां वधीक असांजो हिन काइनात में को बि ख़ैर ख़ाल कोन्हे। एतिरो त महिरबान आहे, एतिरो पंहिंजे बाने ते महिरबान आहे जो क़यामत ताईं अचण वारा जेके बि मामलात आहिनि अल्लाह तबारक ताला उन्हनि खे असां तव्हांजे लाइ ज़ाहिर करे छॾियो। जन्नत जो रस्तो अल्लाह ॿुधायो आहे
जो कामयाबी जो रस्तो है जहन्नम जो रस्तो बि अल्लाह तबारक ताला ॿुधायो आहे जो नुक़सान वारो रस्तो। पोइ अल्लाह तबारक ताला असां तव्हांजे आॾो ॿई रस्ता रखिया आहिनि। पोइ असां तव्हांखे पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिसणो आहे आया असां जन्नत वारे रस्ते ते आहियूं या असां जहन्नम वारे रस्ते ते आहियूं। जेकॾहिं जन्नत जे रस्ते ते आहियूं त अल्लाह जो शुक्र अदा कयूं, पर जेकॾहिं असां तव्हां जहन्नम जे रस्ते ते नाफरमानी वारे रस्ते ते तकबर वारे रस्ते ते आहियूं त अॼु बि अल्लाह असां तव्हांखे ही वक़्त ॾिनो आहे जंहिं मज़ा असां तव्हां पंहिंजी इस्लाह करे सघूं। हिन आयत जे अंदर अल्लाह तबारक ताला बनी आदम सां मुखातिब आहे जेको कामयाबी ऐं फलाह जो रस्तो आहे। जंहिंजे लाइ रब्बुल आलमीन छा फरमाई, या बनी आदम इम्मा यअतियन्नकुम रुसुलुम मिनकुम यक़ुसून अलैकुम आयाती। ऐ बनी आदम जॾहिं मुंहिंजा रसूल वट अचनि ऐं मुंहिंजूं आयतूं ते बयान कनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो पोइ जंहिं बि अहाम जा तक़वा इख्तियार कई फमन इत्तका व असलह। अल्लाह तबारक ताला एज़ाज़ उन्हनि खे छा ॾिनई, फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह फरमाए थो उन जे मथां को बि खौफ कोन्हे, को बि गम कोन्हे, न मौत जो गम आहे, न का परेशानी, न कब्र जे अंदर का परेशानी आहे, न कि महशर जे मैदान जे अंदर ही परेशान आहे। अल्लाह दुनिया जे अंदर एज़ाज़ ॾेई छॾी, फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। इहो आहे कामयाबी जो रस्तो जेको अल्लाह तबारक ताला सां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो बनी आदम खे मुखातिब थी करे फरमायो आहे त मुंहिंजा रसूल जॾहिं वटि अचनि मुंहिंजूं आयतूं बयान त रब्बुल आलमीन असां तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए त असां तव्हांजे कामयाबी वारे रस्ते ते हलूं। उन जे लाइ अल्लाह तबारक ताला ॿ नुक़्ता असांखे सम्झाया आहिनि। फमन इत्तका व असलह, पोइ जंहिं बि अवाम जा तक़वा इख्तियार कई ऐं पंहिंजी इस्लाह कयईं। जेका अल्लाह शरीयत मोकिले प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾेई करे पोइ जंहिं उन जे मुताबिक़ पंहिंजी इस्लाह कई, उन जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी बसर कई, अल्लाह उन जे लाइ एज़ाज़ ॾिनो आहे। इन खां पहिरियां तक़वा अल्लाह जो खौफ अल्लाह जो ॾिनो। इहा सआदत नसीब थींदी उनखे जंहिंजे दिलि में रब जो खौफ आहे, तक़वा आहे, परहेज़गारी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए इहो तक़वा वारो परहेज़गारी वारो रस्तो इख्तियार कयो, जंहिंजे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन एज़ाज़ ॾिनई। या अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितअरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम। अल्लाह फरमाए तो ऐ इंसानो, मूं अव्हांखे हिक मर्द ऐं हिक औरत मां पैदा कयो मां, ऐं पोइ तव्हां में ज़ातियूं ऐं कबीला इन लाइ रखियासीं तां त तव्हां हिक ॿिए खे सुञाणो। यानी अल्लाह रब्बुल आलमीन वटि हिन जो को मक़सद को बि कोन्हे त ही कंहिंजो पुटु आहे, कहिड़े ख़ानदान जो आहे या कंहिंजो पीउ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जेका कामयाबी वारी ॻाल्हि ॿुधाई, रब्बुल आलमीन तो फरमायो आहे कहिड़ी ॻाल्हि आहे, इन्न अक्रमकुम
इंदल्लाहि अत्काकुम जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन जो खौफ आ को मुत्तकिया परहेज़गारा अल्लाह वट इज्जत उन्हें जिला अल्लाह इहो ॾिठई तई मुंहिंजे आदम जा ॿई पुट आहिनि पीउ बि हिकिड़ो आहे अमड़ बि हिकिड़ी आहे पोइ अल्लाह इज़त कंहिंजी कई इन्नमा यतक़ब्बलुल्लाहु मिनल मुत्तक़ीन वो अल्लाह कुर्बानी कंहिंजी क़बूल कई मुत्तकी जी ये कोन ॾिसी त ॿई मुंहिंजे आदम जा बच्चा न अल्लाह खे वणे उहो तो जंहिंजे दिल में तक़वा आहे अल्लाह जो ख़ौफ इन जे करे मुंहिंजा प्यारा भाइरो दोस्तो अल्लाह असां तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए इहो जन्नत जो रस्तो आहे अल्लाह जो ख़ौफ अल्लाह जी तक़वा ऐं अल्लाह हिन तक़वा जी निशानी ॿुधाए थो सर्व ज़बानी ख़ौफ खे अल्लाह कोन थो ॾिसे त ज़बान सां त सभु को मुस्लिम चाहे थो अल्लाह ॾाढो आहे ईअं पर अल्लाह तबारक तआला निशानी करे थो ॿुधाए वअम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही वनहा नफ्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मावा अल्लाह फरमाए तूने जे दिल में या परेशानी ख़ौफ रहंदो आहे मूंखे पाणी दल अल्लाह जे साम्हूं हिक न हिक ॾिहाड़े बीही करे जेके मुंहिंजे अल्लाह ही मूंखे ज़िंदगी ॾिनी आहे अल्लाह रब्बुल आलमीन खे मुंहिंजो हिसाब किताब ॾियणो आहे उन खौफ जे करे रब्बुल आलमीन तो फरमाए त पोइ इहो खौफ या तक़वा या परहेज़गारी फ़इन्नल जन्नत हियल मावा अल्लाह तो फरमाए त इन्हनि जो मक़ाम जन्नत आहे अल्लाह असां तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए ओ जंहिं ॾियारे रब जो ही क़ुरान गवाह है जंहिं माल जंहिं औलाद लाइ असां राति ॾींहुं परेशान आहियूं पर उन ॾियारे फ़ाइदेमंद केरु हूंदो यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम व उज़िलफ़तिल जन्नतु लिल मुत्तक़ीन जंहिं ॾियारे माल ऐं औलाद फ़ाइदेमंद कोन हूंदो बल्कि उन ॾियारे फ़ाइदेमंद केरु हूंदो जंहिं सालिम दिल तक़वा वारी दिल अल्लाह वटि पेश कयईं छो त रब्बुल आलमीन जो जेको जन्नत जो घर बणायो आहे इहो परहेज़गारनि ऐं मुत्तक़ीन जे लाइ आहे ऐं पोइ अल्लाह दुनिया में उन्हनि खे एज़ाज़ ॾिनो आहे वरी क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जो क़ुरान गवाह है त उन ॾिहाड़े अल्लाह जा मलाइक पोइ उन मुत्तक़ी परहेज़गारनि जी अल्लाह तबारक तआला जो क़ुरान गवाह है उनजी सलामी पेश कई वसीक़ الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها وقال لهم خزنتها سلام عليكم طبتم فادخلوها خالدين जॾहिं ही मुत्तकी परहेज़गार गिरोहनि टोलनि जी सूरत में जन्नत जे दरवाज़नि ते पहुचंदा अल्लाह रब्बुल आलमीन जा मुक़रर कयो है दारोगा छा चवंदा त सलामुन अलैकुम अव्हां जे मथां सलामती हुजे जो तव्हां हिन नेमत वारे घर जन्नत जे अंदरि वञो पिया इहो एज़ाज़ या मुंहिंजा दोस्तो दुनिया जे अंदरि जेकर असां रब जी तक़वा इख्तियार कई परहेज़गारी कई त मुंहिंजा दोस्तो अल्लाह इन जे करे एज़ाज़ ॾिनो आहे त फला ख़ौफ़ुन अलैहिम वला पर तकबर वारी ज़िंदगी बसर कई त वल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना वस्तकबरू अन्हा उलाइका अस्हाबुन नार हुम फीहा खालिदून रब तो फरमाए जिन असांजे आयतुनि खे कूड़ो जातो या उन्हनि जे मञण खां उन्हनि तकबर कयो उलाइका अस्हाबुन नार हुम फीहा खालिदून अल्लाह तो फरमाए त इन्हनि जो ठिकाणो जहन्नम आहे हाणे असां तव्हां गौर करे ॾिसूं त असां तक़वा वारे रस्ते ते आहियूं या तकबर वारे रस्ते ते आहियूं तकबर छा आहे अल्लाह जो क़ुरान आहे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पहिरियों मुतकब्बिर हिन काइनात जे अंदरि केरु हो इब्लीस हो अॼु जेके उन जे नक्शे कदम ते आहिनि इब्लीस जे नक्शे कदम ते आहिनि तव्हां ॾिसंदो उनजा तूं आयतूं बयानु कंदे हदीसूं बयानु कंदे उन्हनि खे हज़म ई कोन थींदो
पैदा अल्लाह कईस, एहसान अल्लाह कईस, पंहिंजो मर्तबो ऐं मक़ाम एतिरे क़दुरु इब्लीस वधाए जो आसमाननि में मलाइकनि सां गॾु रहे पियो, पर विञाइण में देरि घणी लॻसि। वलक़द ख़लक़नाकुम थुम्मा सव्वरनाकुम थुम्मा क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस लम यकुन मिनस साजिदीन। अल्लाह हुक्म कई त मुझे आदम खे सजदो कयो, सभई जा सब सजदे जे अंदर मलाइक पिए, लेकिन ही बीठो आ सजदो न कई। रब सवाल की क़ाल मा मनाका अल्लाह तस्जुद इज़ अमरतुक, ऐ इब्लीस जॾहिं मूं अल्लाह तोखे अमर ऐं हुक्म कयो मां त मूं रब जे हुक्म जाॾो तोखे सजदे करण खां कहिड़ी शइ रोकियो? तकबर जा अल्फाज़ चवंदे छा चई? क़ाल अना ख़ैरुम मिन ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहू मिन तीन। मां आदम खां बहितर आहियां जो मां बाहि जी पैदाश ऐं मिट्टी जी पैदाश। प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम फरमायो त मुतकब्बिर जी निशानी कहिड़ी आहे? हिकु त पंहिंजे पाण खां ॿियनि खे हक़ीर ऐं घटि सम्झंदो, पंहिंजे पाण खां ॿियनि खे घटि सम्झंदो ऐं हक़ जाॾो इनकार कंदो। अल्लाह जो कलाम हक़ आहे न, प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हक़ आहे न, पर क़ुरान हदीस जाॾो तव्हां ॾिसंदो उनजो इनकार कंदो। क़ुरान हदीस हक़ आहे न, पर उन हक़ जो इनकार कंदो ऐं ॿियनि खे पंहिंजे पाण खां घटि सम्झंदो। पोइ रब लानत जो तौबो विझी करे इब्लीस खे आसमान मां तड़े कढी। इन जे करे मुंहिंजा प्यारा भाइरो, अल्लाह सां तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए त तकबर वारी ज़िंदगी खां रब असांखे बचाए। ही मुतकब्बिर इंसान क़यामत जे ॾिहाड़े जंहिं रब जी न तक़वा इख्तियार कई, न परहेज़गारी कई, तकबर वारी ज़िंदगी बसर करे, अॼु अल्लाह जे साम्हूं छा थो चए? अन तक़ूल नफ़्सी या हसरता अला मा फर्रतु फी जंबिल्लाह व इन कुन्तु लमिनस साखिरीन। अज़ाब ॾिसी करे छा थो चवे? काश जेकॾहिं अल्लाह असांखे बि हिदायत करे हा त असीं बि मुत्तक़ी परहेज़गारनि मां थियूं हा। अॼु अज़ाब ॾिसी करे हिनखे अहसासु थिए थो त काश जेकॾहिं असां दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक तआला जो फरमान आयो, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, लेकिन ॿुधी अणॿुधी। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो बला क़द जात आयाती फकज़्ज़ब्त बिहा वस्तकबरत व कुनत मिनल काफिरीन। अल्लाह फरमाए थो त तूं कूड़ो ही मुंहिंजूं आयतूं त तो वटायूं, पर तो उन्हनि जे मञण खां तकबर कयो। अॼु थो चवीं त काश अल्लाह मूंखे हिदायत करे हा ऐं मुतक़ीन मां थिया हा, मां परहेज़गार मां थिया। छा अल्लाह दुनिया जे अंदरि प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हिकु किताब नाज़िल करे असांखे रब्बुल आलमीन कोन ॿुधाई? प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे रब्बुल आलमीन छा थो फरमाए? कुल या इबादिल्लज़ीना आमनु तक़ू रब्बकुम लिल्लज़ीना आसनु फी हाज़िहि दुनिया हसना। जे बि दुनिया जे अंदरि तक़वा इख्तियार कई, परहेज़गारी कई, अल्लाह रब्बुल आलमीन इमामुल अंबिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न्यापो ॾेई करे मोकिली। ओ मुंहिंजनि बाननि खे चओ त मूं रब जी तक़वा इख्तियार कयो। अॼु दुनिया में तकबर वारी ज़िंदगी बसर करे, अॼु अल्लाह खे मयारी करण जी कोशिशि करे थो त जेकॾहिं मूंखे बि अल्लाह हिदायत करे हा ऐं मुतक़ीन मां थिया हा। इन जे करे मुंहिंजा दोस्तो, अल्लाह मूंखे ऐं सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। असीं मक़ामी हिन इलाइक़े जा आहियूं। असांजो मौजूदु महिमान नाज़िम आला जमियत अहले हदीस सिंध डॉक्टर साहब मौजूदु आहिनि। असां अल्हम्दुलिल्लाह सिहत जे हिसाब सां मिड़ी तव्हांजी हाज़िरी भराईसूं। अल्लाह खां दुआ कयो त रब्बुल आलमीन मूंखे ऐं सभिनी खे जेकी अल्लाह जे क़ुरान मां प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान मां जेको ॿुधो अथऊं, अल्लाह मूंखे ऐं सभिनी खे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अमल करण खां बाद में अल्लाह इन पैगाम खे उते पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेके इन रस्ते जे अंदरि के तकलीफ़ूं या मुश्किलातूं अचनि, अल्लाह उन जे मथां सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दाअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।